पलाणियों दे वितरियों के पीठे जिठा उन्होंने नाम कजल केड़ो पढ़ा आले मोहम्मद ज़ात बुलंदर सलावत बानी फर्श अज़ाज़वारा तामुन उनके ख़ानदान के तमाम अफराद सेहत रज़्क़ मर्ज़रादी वास्ते आले मोहम्मद ज़ात बुलंदर सलावत अज़ीज़ान गिरामी आने वाजारो खतीब आले मोहम्मद वकील आले मोहम्मद फ़ख्र मिल्लत जाफरिया किबला व काबा सैयद मौलाना इरशाद हुसैन नकवी साहब बिन साईं की सेहत और उम्र दराज़ी वास्ते आले मोहम्मद ज़ात बुलंदर सलावत सलवातुका अलैहि व अला आलिहि हाज़िहि अस्साअति व फी कुल्ली साअह वलियन व हाफ़िज़न व क़ाइदन व नासिरन व दलीलन व आइना हत्ता तस्किनहु व अब्रकतअन व तबत्तअहु फ़ीहा या मुदब्बिरल अमूर या बाइस मन फ़िल क़बूर या मुजरियल बुहूर या मुलय्यिल हदीदिल जाऊर सल्ले अला मुहम्मद व आलि मुहम्मद बुलंद व सल्लल्लाहु नारे तकबीर नारे रसालत नारे हैदरी सल्लल्लाहु पढ़ो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वज्जन्नतु लिल मुमिनीन वन नारु लिल मुनाफ़िक़ीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम व आलिहि त्तय्यिबीन अत्ताहिरीन अल मासूमीन व लानतु दाइमतु अला आदाहिम अजमईन बियौमिना हाज़ा इला क़ियाम यौमिद्दीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क़ाल क़ासिम बिन हसन अलैहिस्सलाम अल मौत इंदी अहला मिनल असल सल्लल्लाहु पढ़ो अल्लाह वगैरह चार मासूमीन के सदके तमाम सजो तकर कबूल कर बारियां ने तल नजर न्याज से मुसाफिर शाम से हक़ चवण जी ॿुधण जी सम्झण जी क़बूल करण जी हक़ ते अमल करण जी सम्झण खां बाद ज़िद न करण जी हक़ ते माणण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए गॾिजी सलवात पढ़ो अॼो की तारीख़ आम तारीख़ आहे अॼो शहज़ादे क़ासिम जे विलादत जो ॾींहुं खपे त ईअं आहे त जश्न कजे हा पर मालिकनि जी मर्ज़ी आहे त असांजी ख़ुशी में ख़ुशी कयूं असांजे ग़म में ग़म कयूं इन जो क़तई मतिलबु इहो न आहे त जंहिंजी ख़ुशी हुजे तॾहिं ग़म न कयो जंहिंजी ग़म हुजे तॾहिं ख़ुशी न कयो अगरि इहो मतिलबु हुजे त पोइ मुहर्रम में फ़ज़ाइल पढ़णु जाइज़ न आहे फ़ज़ाइल पढ़ो ख़ुशि थियो मसाइब थी तो ये को नजरियो हो जेको माण्हुनि में आम पतो नथो एतिराज़ कंदा आहिनि त जी शहादत वारी फ़ज़ाइल छो ऐं फ़ज़ाइल वारी शहादत जो छो तो इहो फितरत आहे ख़ुशी में ख़ुशी माना फ़ज़ाइल में ख़ुशि थियो मसाइल थियो इन करे ही मजलिसूं असां मुनक़िद कयूं आहिनि ऐं ख़बर आहे त ही मजलिसूं ज़िंदगी न हुजनि इलाही पढ़ण वारा हूंदा आहिनि अॼु वेठो हुउसि त मूं सोचियो त छा पढ़ां मूंखे इहा शइ सहन में अची वई त अॼु इहो पढ़ां त जनाब क़ासिम वटि मौत आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं आशूर जे ॾींहुं इहो पुछो क़ासिम मौत माने छा ऐं मौत खे तूं छा थो सम्झे अजीब जुमिलो आहे तारीख़ में चाचा करार ॾिनो मौत मसलो न आहे अहला मिनल असल मौत मूं वटि माखी खां वधीक मिठो आहे
सलवात को मोहम्मद तो यो लफ्ज़ माखी जेका है इन ते तवज्जो करो तव्हां पढ़ण जे माण्हू आहियो माखी कुत्ते खे पसंद न आहे कुत्तो हर शइ खाईंदो माखे न खाईंदो न ऐं जो मतलब नियाज़ मौला ही खाईंदो मुल्लो न खाईंदो कुत्ते खे पसंद न जरा कासिम या ताबीर फरमाए था मूं वटि मौत माखी खां वधीक पसंद आहे ये ॿुधाए मौत को टहंदो वो जो कुत्तो भजंदो वो हाँ जब इतने पता से मोमिना खानदान अहल बैत जो मिजाज अजीब है ये मौत को टहंदा न है मौत के ट्राइंदा है मना मौला अमीर को पूछो मौला मौत तावट अहला और अल मौत इंदी अहब मिन सदी उम्मे मौला फरमाइंदा मौत अली वट माउ जे खीर को वधिक महबूब माउ जे खीर खां छा मतलब मौला समझाए था मां जो खीर मिठो है ना मौत न को वधिक बेटा पूछो मां जो खीर दुनिया ते खरीदो ऐं मौत अल्लाह जी ज़ियारत करे ज़ियारत अपना मुलाकात जेके अन्या समझ न आयो ना बे मूसा दे जनाब इब्राहिम दे इज़राइल यार वाला सही वाह वाह ये अजीब दोस्ती है खलील के मौत खलील के ताकि इज़राइल मोटियो जे अल्लाह से तो जो यार मां के तो करे इधर तो बड़े रजे दोस्तन भाई मां के चल लगंदो नौकर बेशक के खलीलुल्लाह मोटियो जे चेस यो प्यूरो दोस्त आ जो दोस्त मुलाकात ला सदे सुरत हो जे मौत फना जो ना रोना मौत दोस्त सा मुलाकात हाने मसलो मौत जो नहीं मसलो दोस्त जो आ दोस्त एड़ो ठाए ताल्लुक एड़े सां जोड़ जेके ज़ाहिर करे हिते भी इज्जत है हुते भी असां जो आयल पे ताल्लुक है असां फख्र सा करासे 14 जा नौकर पंजन सा प्यार ॿारनि सां प्यार अल्लाह सां प्यार मदीने सां प्यार मक्के सां प्यार ये ना बाबा कुरान सां प्यार मजलिस सां प्यार महब अहल बैत सां प्यार प्यार इन में के ज़ाहिर को वो दुश्मन सर को अल्लाह तो ठरंदो है ना अहल में तो ठरंदा ना हाने दोस्त करे तो संभाले के एड़े सा यारी न रख जा जेके ज़ाहिर करे हिते कारो कराई होते मोहकारो कराओ यारी संभाले दोस्ती अजय इतने बता से और इन मोहब्बत के निभाण लगे तो बयान असा और बयान याद है माइल पर यार सही वाह 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 पैसा दस यार पानी खराए यार लोकड़ दे गरीब से यारी करे गरीब पर पहला ही जो ये है ना
असा गाड़ी वाले के सलाम करासे, कपड़ा वाले के मिलंदासे, भाकर पाईंदासे, जेके बनी घणी हुंदी असां मिलंदासे। बाबा यो तुंहिंजो मयार अली बादशाह जो मयार धार है, थी सके तो गाड़ी वालो मरवानो हुजे, पंध वारो सलाम। हाणे चोरी ॻाल्हि असां वटि क़ौमी झगड़ा थींदा हिते हलासीं, हिते ठाकुर आहे हाणे चुप शुक्र पोइ ज़मानो हलंदो आहे। यादि आहे मूंखे हिते इलाही ॼणा हुया, पोइ पंहिंजे ख़ानदान जो दफ़ा को मरी वञे ॿिए ख़ानदान जो भलो मारे पोइ न ॾिसण मौमूल आहे, मौलाई आहे, मातमी आहे त फलाणो न। इते हिकिड़ी रवायत ॿुधो जेके मोहिब सॾायो था। इमाम सज्जाद अलैहिस्सलाम खां हिकिड़ी आस्ते सलवात करो, मां बहुत होते वरी मौला फरमाईंदा सा प्यार को संभाले, प्यार कर असली मोहब्बत समझ असल मोहिब छाके जेको। इमाम फरमाईंदा असांजे दर जी मोहब्बत जी दावा तो करे तो मयार हे हुजे असांजे मोहिब सां कर प्यार भले तुंहिंजे पीउ जो हुजे कातिल। असांजे मोहिब सां कर प्यार भले तुंहिंजे पीउ जो हुजे कातिल। असांजे दुश्मन ते कर लानत तुंहिंजे पीउ हुजे। जेका न वणंदी करण खे न वणंदी आहे त असां ज़िद्दी आहियूं। जेको अहल बैत जे फरमान जे मुक़ाबले में ज़िद कंदो आहे कि मरवान जेको आहे जेको झुकंदो न त सलमान जेको इहो हथ छॾे इल्म जो दुश्मन न थी, अहल बैत जो दुश्मन न थी। जेको मालिक जी ॻाल्हि ॿुधी न त सघे अहिड़ो मरवान काइनात में हूंदो ई कोन्हे। हाणे त हिक खे ॾिनती त इहे थर मौला फरमाईंदा असांजा प्यार करणु आसान न थई। अगर प्यार जी दवा तो करे असांजे मोहिब सां कर प्यार भले तुंहिंजे पीउ जो हुजे कातिल। ॿिए खे अहम न कर, असांखे असांजे दुश्मन ते कर लानत भले तुंहिंजो पीउ हुजे। मन असांजे मज़हब जो मयार इहो आहे जॾहिं असां पंहिंजे पीउ जेको दुश्मन आहे अहल बैत आहे उन ते लानत कयूं था त पोइ यज़ीद जे पीउ खे छॾींदासीं। यज़ीद लानत कयो पीउ ते पीउ अथसि या न पीउ नथसि हराम सां प्यार छो कजे। अगर पीउ अथसि कमीन जो पीउ शरीफ थी सघे थो न। पर जब एफआर न कढी त दोहारी जे पीउ जे ॾाढो लंघ बदिलो हमरा बदबो ई न ॾी। एफआर में ज़रूरी आहे त दोहारी जे पीउ जो ॾाढो कातिल यज़ीद आहे। यज़ीद इलाही या केर फलाणे जो पुट जैसे न लिखबो नालो सिर्फ शनास लाया न बचाए से मता नाले खणण खां पोइ हरामी थी वञे कराइण तंहिंजे करे लानत सॼो मयार ऐं कलमो शुरू ई लानत खां थियो। लानत न कर गार जायज़ न करे शरीर करीम कढवाइनि जा ये कमीनन जो कम है। ये 100 साल पूरो मिंबर ते अली मौला के लानत कराई। हां ये कमीना बेशक बेशक असद दुश्मन ते ला इलाहा बुत तर्जुमन जो बुत जा ला इलाहा कूड़ो खुदा न खपे, कूड़ो नबी न खपे, कूड़ो इमाम न खपे, कूड़ो निजाम न खपे इल्लल्लाह। अल्लाह खपे सचो, अल्लाह खपे सचो, नबी खपे सचो, इमाम खपे सचो, दीन खपे सचो, मिजाज खपे सचो, मोमिन खपे करे बस क्या वो लगड़ो वरी पांच जण मां ॻाल्हि कई हिकिड़े जो मूं त गड़दासीं पोइ मज़हब में अहल बैत छॾ को धूड़ पायो। मज़हब में अहल बैत या त पंहिंजनि सां कर प्यार। हाणे तव्हां ॿुधायो तव्हां ॿुधण आहियो अहिड़ो मसले मंगण वारनि खे मरी वेठा आहिनि
ये कौम वाली आले पोट रहा है से आए और से अबड़ा है या कौम है कौम है शनास ऐसा जो खानदान है इन्नमल मुमिनून इख्वा जे सीने में तो अली वसे ये बाहर है जे सीने में मौला जी मोहब्बत आ वो बाहर है इरो मंगला जी तो मौला जो मेरा नंबर पढ़ दो या ना अले पढ़ दो अब तो सही से मौला जी जो नंबर पढ़ दो छोरे को पहले पी के तो बने मां छो बने जब वाले के बाद नथी वडो सलवार पड़े के बड़े थी वो सलवार पड़े सबर करो अरे हम असल में उधर जो गुजार होता है एकरा खामोश बदला बिल्कुल बिल्कुल एक घणो कर ये थी तो बुझो घणो कर के घणो ॻाल्हाईंदा न वो घट समझदा जेकॾहिं की आदत पते पर ॻाल्हाए भली ॻाल्हि मौला जो ज़िक्र में ॻाल्हाइण घुरिजे हाणे मौत माना मुलाक़ात सही आहे सही आहे हाणे अल्लाह से मुलाक़ात मुमकिन घुरे कोई भी न ते मौला फरमाइन था त माओ जे खीर मुखे दुनिया ॾेखारी मौत मुखे मुलाक़ात कराई वरी साहिब साहब जरा भी अॼु अकबर को पुछो ते मौला आशू जी रात अॼु अकबर मौत ते बाबा हक़ ते हो न या को परवाह न मौत असां ॾे अचे असां मौत ॾियो माने ये टे कोल जो मकसद जो होयो इहो समझाण जो जे हिन ज़माने में ट्राओ रखा इलाही माण्हू मजलिस मातम छॾे विया त बम का फाटक या न और के जापो तो जा अगर तो के अल्लाह लिखी दी न त क़यामत ऐं धूड़ पाईंदे न अगर जंहिंखे इहो अल्लाह लिखी ॾिनो आहे क़यामत ऐं धूड़ पाईंदे पोइ मजलिस में न अचे के लिखी तो थी अगर लिखी न थी तो जमण जी तारीख़ मालूम आहे त 10 महीननि खां 7 महीननि खां 6 महीननि खां ॿार ईंदो हां डॉक्टर ॿुधाईंदी आहे मौत वा मंज़िल आहे जॾहिं ख़बर ई न त कंहिं महिल ईंदो मतिलबु आहे त हाणे जेके ठाहू माल उन सां थो ॻाल्हायां अगरि लिखी बि न वरितो अथई मारणो बि आहे मारण खां इनकार बि न आहे मौत जो उहो बि क़ाइल जेको अलाह जो क़ाइल न आहे पुछे थो थियो छो आहे सोचे मर किनो थी नंबर फाटी नंबर कारो थी नंबर एक्सीडेंट जो नंबर बुढ़ी नंबर पोइ त अली जो थी पर न मौला जे एड्रेस नंबर अब आप फलाणो मातम में मरी हां एड्रेस हुसैन फलाणो मातम में मरी एड्रेस मौला हुसैन फलाणो अली अली के तो मरी एड्रेस मौला अली फलाणो अलम खणी मरी एड्रेस मौला अब्बास अने छा कबई बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह जो तो बहुत प्रौड ना असा जाया ही न लाया हे हुजे असा हुजो ना हुजो मौत ले वजन नाकामी ना है बेशक वाह 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 कामयाबी है सोने करबला करबला फतह इमाम सिंधी सच्चो बता जे मानू मरी वन ए मस्तूरात कैद दी फातिहा लारी लारी नहीं वो खाते के थी ज़ैनब कोरा फातिहा शाबा है ना वो मिट्टी ते वेरा वाली फातिहा की थी भले नबी पॉइंट के बाद हवाले क्या था आसान मानू मरण मसलो ना है नजरियो न मरे अगर नजरियो मरियो राज को नजरिए पे करा कौम नजरिए ते जिंदा हो गया मानन दे ना करबला में जाहिरी तौर ते पटे बनवा ये ना बात है फातिहा ये फतह जी खबर का थी
यदि चाहे इस्लाम ना हो, दीन ना हो, कुरान ना हो, मुस्तफा जो जिक्र ना हो, हुसैन जो जिक्र ना हो, ये है ना और गले जो ना ये जो कुछ मानव होते हैं तो ताऊने के निश्चित वो हिम्मत स्थापित है ये सब कुछ ऐसे जुड़े थे अपन का एक बोली जाहिर तौर पर फर्क नहीं और यजीद जो हदफ खड़ी ये लोग इस पर मैदान में तो गाना तो कबूल गई सैयद पुठाई सैयद बंगई और हो पुरी वठो मां खड़ी ये ना खुद यजीद महल में दरबार में जदी बेवक्ती आजान आई छुआई मौला सज्जाद अलैहिस्सलाम ते पहुंचा तो मन को जुमल जो आ यजीद असद हाल आवा मान तख्तन ते बिहा लफ्ज की याद यो मिंबर तख्तन ते है वाह 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 यो मिंबर काटी दे बिहा ये बोला तो समझाए तो हक को असा जो आ जेको फसी नोर ला काठिया मिंबर नाए तख्त यो मिंबर समझो अगर कब्ज़ तो करे उन्हें मिंबर नहीं काटी जा ये इशारा इमाम जो तू मिंबर ते उठा उन्हें नाने दे ये काटियो थे मिंबर मुओटा आने वाला पता उठे मौला 90 फजाइल मौला अली इब्न अबी तालिब में पढ़े यो 90 फजाइल इनम यजीदुल्लाह मौत लो छो इन्हें पी बोला के खत्म कर चाहिए उन्हें जी अदावत में मौला हुसैन के खत्म क्यों पर जब बोला मिंबर के बोला सज्जाद आयो वो चाहिए वो मिंबर पे छो जवानों में को जवान मौला सज्जाद दे बाहर ताकि मस्तूर पर मौला 90 फजाइल मौला अली जा पढ़ी कायनात के बुझाए मोल है दवा देखे रोके पियो हाने आई हाने यदि छा कयो तक माण्हू खे जेका आदान दे नव माण्हू अधा हाने छा शाम में दुनिया में वो नव ॼणा अंधा आदान ॾींदा ये सवाल पे तो दुनिया में हर जाइ ते हिकिड़ो माण्हू आदान ॾींदो त नव छो अल्लाह सही करे आसार बाकी रखा तो सवाल जरिए शरारत का था शाम भी तो मानो अब भाई नवा मानो छो नवा ये निकरो बोला सज्जाद पे आए खुतबो पढ़ियो उन्हें के रोक कर लाए जैसे नवा मानो के उतारियो वो यको अन्या तक हलन था माना है वाहिद सी वो याद कर शरारत कहे गई आजाद के बन गई हाने ने मौजर की अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह वाला सज्जाद फरमा यजीद हाजा जद्दुका अम जद्दी ये तो क्या ना ना बोलो तो नहीं अगर मुझे तो कोशिश की रही मोहम्मद जिक्र बंद थे दीन इस्लाम खत्म थे आज़ानो खत्म थे यो अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह तुझे महल में तुझे दरबार में हाने भी मौजूद है तो इनजो मतलब दीन मोहम्मद आले मोहम्मद जो मतलब मौल तुमा मर्द असा जा वो नजर तुझे वो हाने अच्छो ते एक यो पॉइंट है इमाम अलैहिस्सलाम खुद को छोड़ो क्यों इने करे बोला समझाए इनका शरारत न किया आजाद समझे ना आजान के दिया संजय भली बेवक्ती हुई आजान ना असा जी सीरत ये है कि आजान अच्छे तो खुतबा बंद कयो अंता सा गले बाबा ने के हाने बुदो ये आजान ये आई है इधर आई ना हुई तारे गोटे में आजान आई नहीं खबर अच्छी है कि सारे वाह नवाजो
असां ॾिठो आहे मजलिस बि हलंदी बाबा इमाम जी सुन्नत आज़ान अचे भली बेमहली अचे हाणे ठिप सम्झ में हिन खां पोइ बि सम्झ में न अचे त के मां छा कयां ये मजलिस आहे न तॾहिं जा वासता हो असल वास केरु आहे वो मजलिस में जल आज़ान दी इमाम अव्वल वक्त में पढ़ता है ना मोहम्मद शान में ना वो इमाम ते क्या नमाज ते तू क्या तो बताए हां सही भाई 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 बारिश उठी जो कर दे मैं सही बाबा इन बताओ तो हां असान एक शे के मौसम ठायूं जो आज़ान वाला मजलिस हले थी असा ॿुधायो था आज़ान जी ख़बर न आहे उन जो एहतराम न आहे न आज़ान अचे बेवक्ती भली अचे इमाम जी सीरत ही आहे त पटे मिंट बंदि कयो त तव्हांखे इहो ॿुधायां मजलिस में सिख्या इहा नमाज़ छा करे बाक़ी हाणे माण्हू सां अटड़ल हा साईं असांजे आहे माण्हू छा इन पासे वाह 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 मलक हुजे वठे मत लाइब्रेरी में साथी जे साईं भला जो तशहद में मौला जी गवाही न तो ॾे शियो न आहे मना आहे वाह वाह सही वाह वाह अच्छा वाह सही वरी भी सही न न ड्रियो तो कुछ नहीं कुरान जमाई तो सही वाह सही वाह क्या तो मौली जल्द आ लेकिन के बाद है तू ना बताए तू नमाज पढ़ता चिन्ना जुम्मो पढ़ंदो न ईद पढ़ंदो न हाणे पंहिंजे अंदर को फ़ैसिलो वठे जेको तशहद पढ़े हिकु न पढ़े वो शियो न आहे तूं टई न पढ़ंदो मुसलमान जो फरो ई न वेतन जेट असा वापी हे बोल कल मोकल तो जे तार करती है जे छठी भी थी तो भूंडो खातो ही जालमो सुन न कयो तू न पढ़ियो त बे के त पढ़ा को न रोक न तो जे माने स्कूल लो हाने का है ना अगर है ना अगर बार थेलो खड़ी हो तो गणेश त मैं पढ़िया में तू और सी गोल पा कपड़े सही इल्म जो दुश्मन अली जो दुश्मन छो असा जो मजहब असा जो वटे अहल बैत जे खानदान में मजहब में कदे जाहिर जी सरप्रस्ती थी ना तरीके एहतियात कयो ये दुश्मन जा मसला है तो अर्ज पे कयो त फातिह तो हुसैन या आने चो यजीद के कौम की खबर पई तो हुसैन बागी ना है नमाज या नबी नवाज स्वाग मानो थी हां हां आजियो बेशक उठी पिया अने उथण को कोई परेशान थी आज उठी कोई बुढ़े पे हाने सोचे अगर मां सही के केद रखां थो तो मुझो सिर तो वनी तख्त बजाला नजर से तख्त बजाला सजाद अली इब्न हुसैन है वाह वाह चे मकान आजाद कर दो अल्लाह उठ जा चे मोदी सरबराह मोदी बुआ है हां बिस्मिल्लाह मां उन को पूछी है वो जो को हुक्म कदा बिस्मिल्लाह अम्मा यदि चे तो तानो कैद को रिहाई तवज्जो कजो वला फरमाए बीबी फरमाए यजीद के चो असन को शर्त मन पो आजाद थींदा शर्त मन वाह 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 हम शर्त वजो बेशक जुटा दे काम दिया मेन शे आई तुझे शहर में 7 दी है हां मानो तुझा शहर तुझो बेशक करामा हाय यो मजलिस कराइंदो मां देखारींदो माण्हुनि खे सम्झाईंदो हुसैन केरु हो यजीद केरु आहे क़बूल थई त मां आज़ाद थियां थी हां
आवाज जो यदीद उनकी बुआ ही शब्द रही थी सोची तो कबूला तख्त बचे नजर बचे न बचे सत्तरी भी शाम में शामिन में बीबी मजनसू पड़ी मौला के जिंदा रखी यो साबित करो तख्त ते बिहण वालो शर्त मने तो मिट्टी ते बिहण वाली शर्त मनाए थी जो शर्त मनाई दो वो फाते मकसद यो है कि मौत को मसलो नहीं अगर असा जे मरण सा मजहब अहले बैत की तकीयत मिले थी वध्याओ फुटा नहीं मारे मारे थल्ले दी पिया ने मरे के बार होना जाए दे ठेड़ी जो वाकई का यही मुझे ऊपर जो मानवा है मुझे ऊपर जो मानवा ये जिक्र था काम करना बारो ठेड़ी याद है ठेड़ी जो वाकई में क्या थे ठेड़ी दी पस के साइज सब हो नहीं मुझे मतलब वाकई थो ना तो ये आसा पासे में मोल आई और ठेड़ी दे वाकई को पहुंचो छो तो इंसान दिल में खूबी है मजलूम जी हामी होंदी है जालिम तलाम ऐं दुनिया में ये थो ये शामी बेरो चाहा हाल चाहें ये कूफी सब दुश्मन अहल बेता सब सब चंद घरन जी अन सब बोला ये न ये करबला ही बोला क्या ये ठेड़ी वाला बोला क्या मौत वधाई दुआ फुटाई दो नाए हलाल बार तुस दुआ वध दुआ कुत्ता छद बार मरी है ना या में भी कुत्ती घड़ी ये तो बोले मेरे उतारे एक ही बार आने का अरे सलाम बोले तो क्यों जाम बकरा जाम अन्य समझ में नहीं वठण सा हलाल वधियो हराम चरण सा खोटो वणो छांग सा वधंदो आ मेरे छांगी जाओ असा वधंदा भी दासे तू फनी मार खोटी तोड़े असा दे ना कौन ला कुछ समझ जो है अली अली पे ते जेड़ा भी आयो कसाम बेराम चंद्राम जो कयो असा मुकाबले में असा मोहबान अहल बैत आयो तू दुश्मन अहल बैत असा जो जरो भी कबूल आ तो जो हज भी कबूल ते जे करो इज्तिमा के तोड़ियो न सेवा के रवायत नहीं सेवा पढ़ा तो बस पढ़ा मौला फरमाइन था कहाँ वटे मन पंजाब में बैठा मसा पंजन में पंजाब में दा मन मुनाफिक वो न मुनाफिकन के धार न करो तो जता दा कुटी कड़दो पुत्र चाली गड होंदो न दुश्मन जो ही पंजाई मोलाई दुश्मन चंदा मन अद्दत पंजाब के फुटायो न मुनाफिक तो होशियार रो फुटायो न इन अमल जो फायदो यो त कब्र में अजाब घट थी दूसरा बोले जेको मुनाफिक ज़ाहिर अली अली करे थो उन एहतराम कर कब्र में तो के इज्जत मिले वो जो सच्चो मोमिना उन छो तो छड़ो करे बेड़ो न बेड़ो न वेणंदे टुट दो दुश्मन का निकट है जब दुश्मन की गोली लगदी न हलंदी वो इरशाद साथे हलंदी तुम बात कर रही ये जो बोले कि गोली छड़ी दे मीरा छड़े न अब तो याद है ना जब वाले एहतिजाज थी तो मवाली आ गया होगा वाह वाह इससे बड़े कम जा ए कोरन में जगह एडिशन थी साईं रीजन माने मतलब तो क्या हां मसीह जैसा हो गया हां ये मतलब निकलता तो कहां आयो ना जहां ये लांग मार थो इनमें मौलवी घड़ा है ये मलंग दुश्मन मलंग मारी तो मौलवी जेको हो तो मारी तो गला बात दुश्मन ये क्यों मलंग हो जे मौलवी अली अली का वारो अली नारे हैदरी
इस्लाह कयो ज़ात सा कयो प्यार इमाम को पूछो बोला असा वटे एकड़ा शराबी कवा के बोला फकत अमल को नफरत करे से विदाय सा प्यार करे जब बोला आखिरी मिसाल तो देवा समझिए हारी बैठा घड़ा सभे हां के वखे जे भाई ने गोल जी बूटे जी गुंडर कर वो अचू पट्टे कर भी है ये क्या कर सब कर बारो पट्टे ये तो हां गोल के तो गुंडर कर लिया था भले गला है जैसे भी करे रखड़वा दे मस्त मजा आया यार देर में अचू पट्टे कर तो गोल के छे हो दरअसल हां बेशक तो निकली ना हम अचू हेरी होली बस वो ये ऐसा के हो के बेटी गुड कयो त जी पाड़ो न पटे असा का पाड़ो पटे बिस्मिल्लाह पाड़ो न पटे राज में खराब न करे माण्हू के न बुधाए अकेला ये फाको पाटे था हे कम भलो न थी माण्हू के खबर पवंदी हां ना तो खबर छा वाह 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 हाणे वो में वाह वाह हाणे तो सही उनके बुधाए को चौक ते वनी फलाणो ते हेड़ो थई अच्छा तो मजा वो समझी तो निक गाल खोल दिया पोलो ते निकरे आबरू या है मोहम्मद ने एबन के पान के बुधाए वाह 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 ब्याजी बोलाई न होंदो वाह 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 आप पराए घर आली वारो नवी तो हलाए ना बेशक बेशक दाई शराबी शराब भलो न है इनी में इस्लाम है पुरणो मारो पुरणो मार ये न करे ये आखरी तरह कर जब इम्तिहान नतीजो तो लगे ना वाह 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 नतीजे ते भी नहीं खबर असा निकलो मानो इम्तिहान दे आया वा अना है और में से रिजल्ट आउटर्स वाह आउटर माड़े इम्तिहान में तू है ये ट्रांट्रा न कर नतीजो तो ते नतीजे होते तेरे अंदर फेल हो जाए तो वाह सही वाह वाह अरे आने बुधाए ट्रांट्रा को करे जे मतलब लेकिन जो बदलो क़यामत में वापो थी तो केड़ो पास ना या आपरी न कर जेके जी नथा करे वो बहुत पर न था न जेके कसा है पान कसो समझन जेके भला है वो ये पान के कसो समझ अन्या उहा इबादत न कया जेका मालिक न घुरी सब कसो पसलो करे दा वो सब करे यार भारत जे यार कर तो से पर तो लिखी नहीं पार थाली कसो या पक्को करणो वा छो त इबादत मालिक के खुश करण जो ज़रियो आहे अगर तू जी टड़ी नमाज करे रोज जे करे मालिक खुश के तू खाओ पपल खपे वाह 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 कपई जा बेशक जन्नत वट कमा तो असल में हिन जी रज़ा ए राजी थी जा जन्नत ए नाराज जन्नत रज़ा वाह वाह मैं रज़ा वाह तेने करे या इस्लाह के कबे दी आखिरी जो पड़ा बोला जो मौला का पूछो मौला उसे मौला मा असा मानू के थे मौला पर घरा निकरे जदे भी जेको मोमन मिलई उनके पाण को भलो सब पाण में कसो जगलवान जे कावड़ी जा बजा दादी साहब जेके बैठायो लाल बदल त कयो जवान थियो भारी न थियो सर जो ख्याल कयो हुसैन जो ख्याल कयो मातम मजलिसो आबाद कयो दिल सा जलसा आबाद हो जरे अल्लाह ताला लगल हो जरे माता थोड़ो खड़को त अल्लाह लाए दी अल्लाह नाते दीन यही मगर ट्राव खाए ए ट्राव खाइंदा हुए नहीं मजलिस में जेके नहीं जाने इते उहे आया ते गरीब बेचारा एकड़ो वेलो खाए ने बड़ो वेलो न खाए ने जन माल जाम न हो वजह से आनी कोने बिस्मिल्लाह भला मां अमेरिका कोने वाह 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 वाह
सब उसे ना तो कड़ा दे वाला गरीब केड़ा मजदूर केड़ा पैसे वाला हाने समझ में अची अगर सियासी जलसो हो तो ये सब भुलते हो जाए वो सीप तो लगे ना गर्मी में लगे ना वो एसी भी विसरी तो धूड़ कोने पाना जुत्ती भी रुली वजन कपड़ा ही फाटी पड़ा मानी में ना खाएड़ा सभी लगे फां करा हाने समझ आई इधर पर इधर की पैसो नहीं न देखा के हवाले के तो सोने रो बाजार आ जावे वनन जा मेहमान तो अली जो मेहमान नारा है दी अरे इलाही चीज़ बस माफ कजो कदे कदे मत को भी थींगा ऐते कोई न कर थींगा त कदे कदे टिप्पणी लो गर्भ न थे कते पड़ी ठांदी सोन रजे न त का हो न ठांदी मिट्टी मार न खाए तो थाव न कदे कदे माता कोई न पक्को थाव ठाए आने जगह राजी और राजा सब के दुआ कजो सलाम